नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त MQM जे फलाही इदारे ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन जे ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी जांच दौरान KKF जे पंजाब में 6 करोड़ मालियत खां वधीक जूं 2 एराज़ियूं विकिरो करण जो इंकशाफ थियो है। FIA ज़रिए मूजिब ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन मुल्तान ऐं लाहौर में मौजूद 2 एराज़ियुनि जी जांच दौरान ई विकिणी वई आहे, जंहिं बाद कमिश्नर मुल्तान ऐं लाहौर खे ख़त लिखियो है, जंहिं में हुननि एराज़ियुनि जे विकिरणनि ऐं उन जी ख़रीदारी जी तफ़सील तलब कई है। ज़रियनि ॿुधायो है त KKF जूं 2 एराज़ियूं क़ाइदे जे मूजिब नाहे विकिणियूं वयूं। क़ानून तौर ते KKF जूं एराज़ियूं ऑर्गेनाइज़ जी इजाज़त खां सवाइ नथियूं विकामजी सघनि। ज़रियनि ॿुधायो है त ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन मुल्तान ऐं लाहौर में 4 एराज़ियुनि जे मालिक हुआ। मुल्तान ऐं लाहौर में विकिरियल एराज़ी जो अघु लॻभॻि 60 करोड़ खां वधीक है, पर हाणे मुल्तान ऐं लाहौर में ख़िदमत ख़ल्क़ फाउंडेशन जूं 2 एराज़ियूं मौजूद आहिनि। ॿिए पासे सिंध जे एक्साइज़ एंड टैक्सिस वारे खाते कंहिं FIA KKF जी गाॾियुनि जी ट्रांसफर ते फौरी तौर पाबंदी लॻाइण जी सिफ़ारिश कई है। ज़रियनि मूजिब पाबंदी लॻाइण जी सिफ़ारिश KKF जे गाॾियुनि जी गैर क़ानूनी मुंतकिल ते कई वई है। KKF जूं गाॾियूं उहिदेदारनि पंहिंजे माइटनि जे नाले ते मुंतकिल कयूं आहिनि, पोइ उन्हनि खे विकिरो करण जा बि इतला आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त KKF जो फंड बि उहिदेदारनि ग़ाइब कया आहिनि। KKF जे अकाउंट्स मां पैसा उहिदेदारनि माइटनि जे अकाउंट्स में मुंतकिल कया आहिनि, पोइ उन्हनि पैसनि जी सेविंग सर्टिफिकेट बि बणाया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।